शहदादकोट में अंदरूनी शहर के रोड टूट फूट कर खंडरात का मंजर पेश करने लगे हैं। सड़कों पर जगह जगह गड्ढे पड़ने से ट्रैफिक हादसा मामूल बने हुए हैं, जबकि शहरियों को आमदोरफ्त में भी शदीद मुश्किलात का सामना है। गुज़ारा रोड ठाहिया ॾिना वञनि, रोडनि जी सफ़ा मरमत न आहे थियल, रोड भॻल आहिनि, टुटल आहिनि, डिलीवरी केस वारा बि वेल में आहिनि, रोड हर घिटी जा गली जा, पर मेन रोड बि भॻल आहिनि। अलाह जे टावर खां वठी ॾिसो मेन रोड भॻल आहिनि। गड़ी करे रोड इहो ठहियो आहे त अध में बंदि पियो आहे। माना अहिड़ा मेन रोड, दोस्तली रोड आहे इहो, नाकारस मटीलर में इहो बि माना कमु न आहे थियल, इहो बि भॻल आहे। पर लाड़काणे वारो रोड भॻल आहे। मेन रोड जेके बि भॻल आहिनि, मनपसंदनि जूं घिटियूं ठाहियूं पई वञनि, मनपसंदि जा घर ठाहिया पिया वञनि, उन जे घरनि में अंदरि बेलाक सीसी लॻाया पिया वञनि। माना ॿाहिरि रोडनि जी का बि मरमत कोन्हे, का बि शहदादकोट में रोड जी सहूलियत कोन्हे। रोड जूं स्कीमूं आयूं आहिनि, जाम आयूं आहिनि, पर कमु न पियो हले। खुदारा खुदारा इहो रोड असांखे ठाराए ॾिना वञनि। साईं जेके म्यूनसिपल वारा आहिनि, जेके MP आहिनि, MN आहिनि, उनखे गुज़ारिश आहे रोड रस्तनि जो तमामु काफ़ी ख़राबु आहिनि। उन्हनि खे महिरबानी करे पंहिंजे शहर खे हिकु सुठो माहौल बणाइनि। हे त हिकिड़ो बरसाति जो बहानो आहे दादा, बरसाति थी वई जंहिंजे करे रोड भॼी टुटी पिया आहिनि, पर बगे रोड खे तक़रीबन अॼु खां 15 साल थी विया आहिनि त इहो रोड जी हालत ॾिसूं था, नई रिपेयरिंग थिए थो, माल बसि ॿ ट्रकियूं लहनि थियूं, ख़बर नथी पए रोड माना ठही वियो। इन खां बाद में दोस्तली रोड आहे, तव्हां ॾिसो था पाण सॼो भॻल आहे। सवारी वारो माण्हू त पंहिंजी जॻह ते आहे, पर पंध वारो माण्हू बि नथो घुमी सघे, ख़बर लॻी पिया, सॼो रोड तबाह लॻो पिया। सियासी माण्हू कहिड़ो बि हिते आहे, केर बि आहिनि, ॿाहिरि न असांजा, अहिड़ी का ॻाल्हि न। असां मक़सदु चवण जा त उन्हनि जे बंगलनि जे अॻियां ॾिसो त रोड तयारु लॻा पिया आहिनि, घिटियूं VIP लॻी पियूं आहिनि। मनपसंदि माण्हू जेके बि आहिनि उन्हनि जो चवणु ग़रीब जे लाइ कुझु बि न आहे, छो जो ग़रीब खे अलाह त हूअं मींहं में ॿोॾि में ॿोॾारे छॾियो आहे, वरी बि उहो ई तारींदो, पर हे अञा बि मथो दॿा ॾेई था छॾनि त की उन्हनि जो अञा बि जीअं ज़लील थियनि, तबाह थियनि। असांजी इहा ई दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे, दिमाग़ ॾे, होश ॾे, पंहिंजे हिन शहर के, पंहिंजे हिन कम के, घिटियुनि रोडनि रस्तनि के ठाराइनि। असां ग़रीबनि जे लाइ वॾी गनीमत आहे। जबकि दूसरी जानिब शहरियों ने वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह से शहदादकोट की सड़कें तामीर करवा कर इलाका मकीनों को ट्रैफिक हादसा और मुश्किलात से निजात दिलाने का मुतालबा कर दिया। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।